पंगिरियो में वैन जे अॾे जे मालिकी तां ट्रांसपोर्टरनि जो झेड़ो थी पियो। लठियूं ऐं डंडा लॻण सबबि 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। शहर जे वैन स्टॉप ते अॾे जे मालिकी तां चांडिया शोरा ऐं मगसी बिरादरी विच में झेड़ो थी पियो। जहिड़े दौरान धुरियुनि विच शहर में हिक ॿिए मथां लठियुनि डंडनि ऐं सिरोटनि जो वसकारो लाहे ॾिनो, जंहिंजे नतीजे में 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त शहर जंग जो मैदान बणिजी वियो। इतला बावजूदि पंगिरियो पुलिस झेड़े ते ज़ाब्तो आणण लाइ न पहुती, जंहिंजे करे केतिरे देर ताईं धुरियूं हिक ॿिए सां झेड़ींदियूं रहियूं, जंहिंजे करे शहर में ख़ौफ़ वारी सूरत हाल छांइजी वई। जॾहिं त झेड़े में ज़ख़्मी थींदड़ माण्हुनि खे इलाज लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त पंगिरियो शहर में अॾे जे मालिकी तां शोरा चांडिया ऐं मगसी बिरादरी विच में झेड़ो थी पियो। जहिड़े दौरान धुरियुनि विच शहर में हिक ॿिए मथां लठियुनि डंडनि ऐं सिरोटनि जो वसकारो लाहे ॾिनो, जंहिंजे करे शहर जंग जो मैदान बणिजी वियो। जॾहिं त लठियूं ऐं सिरोटा लॻण सबबि 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। होॾां इतला बावजूदि पंगिरियो पुलिस झेड़े ते ज़ाब्तो आणण लाइ न पहुती, जंहिंजे करे धुरियुनि में छिकताण वारी सूरत हाल बरक़रार आहे। शहर में सख़्तु ख़ौफ़ ऐं हिरास जो माहौल छायल आहे। HSTV न्यूज़ पंगिरियो।